अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हक़ जे मुनकरन के चओ त तव्हां अल्लाह का सिवाय जिन खे पुकारियो था उन्हनि जी इबादत खां मूंखे बेशक मना कयो वियो आहे ऐं चओ त आउं अव्हां जी ख्वाहिशुनि जी पैरवी न कंदुसि ऐं जेकॾहिं मूं ईअं कयो त यकीनन उन वक़्तु आउं गुमराह थी वेंदुसि ऐं हिदायत वारनि मां न हूंदुसि। इहो नबूअत त छा आम इंसान जे फितरत जे बि ऐन खिलाफ़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त बेशक आऊं पंहिंजे रब जी तरफ़ां रोशन दलील ते यानी पधरी हुज्जत ऐं हक़ीक़ी हिदायत जी राह ते यकीन सां क़ाइम आहियां ऐं तव्हां उन खे कूड़ो भायो था ऐं जे अज़ाब इलाही जी अव्हां जल्दी करियो था इहो मुंहिंजे वस में न आहे। फैसले जो समूरो इख्तियार त सिर्फ़ अल्लाह खे ई आहे। जॾहिं वणेसि जीअं वणेसि अव्हां खे अज़ाब में मुब्तला करे, उहो ई हक़ सची या सच्ची ॻाल्हि बयान करे थो ऐं उहो ई सभिनी फैसले कंदड़नि खां बहितरीन फैसलो कंदड़ आहे। ऐं पिण खेनि चओ त जंहिं अज़ाब जी अव्हां जल्दी करे रहिया आहियो सो जेकॾहिं वाकई मुंहिंजे हथ में हुजे हा त हूंद मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में फैसलो थी चुको हुजे हा, यानी तव्हां ते अज़ाब नाज़िल थी वञे हा ऐं अल्लाह ज़ालिमनि खे खूब ॼाणींदड़ आहे। उन वटि गैब यानी ॻुझ जो कुंजियूं आहिनि जिन खे उन्हीअ खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे ऐं जेकी खुशकीअ में ऐं जेकी पाणीअ यानी दरियाहनि ऐं समुंडनि में आहे सो सभु हू ॼाणे थो। वणनि मां किरंदड़ को बि पन अहिड़ो न आहे जंहिंजी ॼाण खेसि न हुजे ऐं न की ज़मीन जी ऊंदाहिनि तहनि में को अहिड़ो दाणो आहे जंहिंखां हू वाक़िफ़ न हुजे, न वरी का अहिड़ी साई ऐं न वरी का सुकी शइ आहे जेका हिकु रोशन पधरी या वाज़े किताब लोहे महफूज़ में लिखियल न हुजे। ऐं इहो ई आहे जेको राति जो निंड में ॼण अव्हां ते मौत तारी करे थो ऐं तव्हां जा होश हवास पंहिंजे कब्ज़े में करे थो ऐं जेके कुझु ॾींहं में करियो था सो बि चङी तरह ॼाणे थो ऐं अव्हां खे वरी उन लाइ उथारे थो त तव्हां जी उमिरि जी मुक़रर मुद्दत पूरी कराई वञे ऐं यादि रखो त उन्हीअ मुक़रर वक़्त खां पोइ अव्हां खे उन ॾांहुं मोटणो आहे ऐं पोइ हू तव्हां खे तव्हां जे कयल अमलनि जी पूरी ख़बर ॾींदो।